म्यूनसिपल कमेटी बदीन जे सवे मुलाज़िमनि पारां अॻूणे वाटर सप्लाई इंचार्ज ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। म्यूनसिपल कमेटी बदीन जे सवे मुलाज़िमनि पारां मुर्तदा ख़ासकेली संदसि पीउ ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ़ पप्पू ख़ासकेली ख़िलाफ़ ऐवान सहाफ़त बदीन अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ म्यूनसिपल कमेटी जे चीफ म्यूनसिपल ऑफिसर मक़सूद अली मल्लाह सां गॾु इशफ़ाक़ अली जमाली अली शेर ख़ासकेली ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ग़ुलाम मुर्तदा ख़ासकेली संदसि पीउ पप्पू ख़ासकेली जेके सीएमओ मथां करप्शन जा कूड़ा इल्ज़ाम लगाया आहिनि उन्हनि में का बि सदाकत नाहे ऐं हुननि खुद वॾी करप्शन कई आहे। हुननि जो चवणो तेल जी मद में ट्रैक्टरनि जे टायर पंचर ते लखे रुपयनि जा कूड़ा बिल ठाहिया जेके न ॾियण ते हू अजाया इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुननि चयो ब्लैकमेल करे ज़बरदस्ती खातनि जूं चार्जूं वठण चाहिनि था जीअं अॻे वांगुरु करप्शन करे पंहिंजा पेट भरनि। संदन चवणो त पप्पू ख़ासकेली जे चार्ज दौरान 25 पाणी वारियूं मशीनूं गुम कयूं वयूं जंहिंजो को बि पतो नाहे पइजी सघियो। हुननि म्यूनसिपल कमेटी खे सालनि खां ॿिन्ही हथनि सां लुटींदा रहिया आहिनि ऐं बदीन वासियुनि जो पिणु संदनि ख़िलाफ़ सभई शिकायतूं पहुचनि थियूं। तंहिं करे अवामी मफ़ादनि ख़ातिर उन्हनि खे हिकु साइड ते रखियो वञे जंहिंसां खेनि वॾी तकलीफ़ थी ऐं अजाई इल्ज़ाम तराशी कई पंहिंजा मक़सद हासिल करणु चाहिनि था। हुननि चयो ग़ुलाम मुर्तदा ख़ासकेली पब्लिक हेल्थ जो मुलाज़िम आहे पर पप्पू ख़ासकेली म्यूनसिपल कमेटी जो मुलाज़िम आहे जंहिंखे असां कराची रिपोर्ट कराई आहे।